दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट ज़बरदस्त अपडेट आहे, ख़ासि करे जेको आहे दोस्तों वीरन जी बस्ती ड्रामे ते। जी हाँ दोस्तों, हलूं था अपडेट जी तरफ़। त अॼु रिव्यू कंदासीं सोप सीरियल वीरन जी बस्ती। ऐं दोस्तनि खे अर्ज़ु आहे त इशाद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अगरि तव्हां सब्सक्राइब न कयो आहे त वरी महिरबानी थींदियूं। दोस्तों हाणे शहरोज़ खे ख़बर पइजी चुकी आहे त ख़ान बहादुर खे ज़हर ॾियण वारी रुख़सार ई हुई। पहिरियों त हू सम्झंदो शामिर ॾिनो आहे, लेकिन हाणे जॾहिं रुख़सार पंहिंजी ज़बान सां क़बूल कयो आहे त शिरोज़ खे ख़बर पइजी वई त हाणे असली दुश्मन मुंहिंजी हीअ आहे। हाणे इहो शिरोज़ इन रुख़सार खां कमु वठंदो, पंहिंजी मतिलबु हथियार बि कंहिं तरीक़े सां इन खां वठंदो ऐं इन जो बुरो हशर कंदो, बुरो अंजाम ॾेखारींदो रुख़सार जो। इहो शिरोज़ जी ॻाल्हियुनि में रुख़सार फासी चुकी आहे। उन शामिर खे चए थो मां तोखां प्लान वरितुसि, शिरोज़ हेॾो रुख़सार खे भड़काए रहियो आहे त तोखे शामिर माराईंदो। ऐं हुन हाणे ख़बर पइजी वई आहे त ख़ान बहादुर खे इन ज़हर ॾिनो हुयो। हाणे तमामु घणो किन थियण वारो आहे। शिरोज़ पंहिंजा दुश्मन अखियुनि में विझी छॾिया आहिनि ऐं बहुत बुरो थियण वारो आहे। अचण वारे एपिसोडनि में असांखे ॾींदा इजाज़त। जे वीडियो अपडेट सुठी लॻी त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल शाद कोस व्लॉग ऐं पेज खे फॉलो, लाइक, शेयर ज़रूरु कंदा।